नमस्कार। अज असां MA फाइनल पेपर 8 में रखियल विलियम शेक्सपियर जो लिखियल हेमलेट नाटक के बारे में पढ़ंदासीं। विलियम शेक्सपियर के लिखियल नाटकन में हेमलेट एक बेहतरीन नाटक है जैंजो तर्जुमो तीर्थ बसंत कयो आहे। श्री तीर्थ बसंत साहिबन हिन नाटक जो ॾाढे सुहिणे और सवले नमूने तर्जुमो कयो आहे ऐं तर्जुमे जा सब रीतियूं वग़ैरह हिननि कमु आंदियूं आहिनि ऐं ॾाढो सुहिणो तर्जुमो थियल आहे। हिन नाटक जो लेखक विलियम शेक्सपियर आहे ऐं मुख्य किरदार आहिनि हेमलेट जेको स्वर्गवासी राजा जो पुटु ऐं हाणोके राजा जो भाइटियो आहे, क्लाडिस डेनमार्क जो बादशाह, पोलोनिस खजांची, होरेशियो हेमलेट जो दोस्त, लाइटर्स पोलोनिस जो पुट, फार्टनब्रास नॉर्वे जो शहजादो, गिरट रोड डेनमार्क जी राणी, हेमलेट जी माउ, ओफेलिया पोलोनिस जी न्याणी, प्रेत हेमलेट जे पिता जो प्रेत। ही नाटक 5 एक्टन में विरायो वियो आहे जैमें अॼु असां पहिरें एक्ट जे बारे में पढ़ंदासीं। पहिरें एक्ट जे पहिरें नज़ारे में ॾेखारियो वियो आहे त फ्रांसिस्को ऐं बर्नार्डो सैनिक ऐं ऑफिसर्स आहिनि जेके डेनमार्क जे सीमाउनि ते राति जो 12 बजे पहिरो ॾेई रहिया आहिनि। उते होरेशियो ऐं मार्शल्स भी अचनि था। होरेशियो ऐं मार्शल्स भी उतां जा ऑफिसर्स आहिनि। बर्नार्डो होरेशियो खे चवनि था त असां ॿिन्ही ॾींहंनि खां राति जो हिकु प्रेत ॾिठो आहे ऐं हू बहु असांजे पहिरीं राजा वांगुरु आहे, पर होरेशियो खे विश्वास नथो अचे। हुन चयो त इहो सखणो वहम आहे। इन ते बर्नार्डो ऐं मार्शल्स चवनि था त अॼु राति जो तूं बि पहिरो ॾे। होरेशियो बि उते वेही थो रहे। राति जो ठीक 12 बजे प्रेत अचे थो। उन जो रूप हिननि जे स्वर्गवासी राजा वांगुरु आहे जंहिंजो मौत अॼु खां 2 महीना अॻु थियो आहे। इहो राजा हेमलेट जो असुल पीउ आहे जंहिंजी ज़ाल सां गॾु उन जे भाउ शादी करे छॾी आहे। पाण राजा क्लाडिस राजगद्दीअ ते वेठो हो। उन जे भाइटे जो नालो हेमलेट आहे। उन प्रेत सां होरेशियो ॻाल्हाइण थो चाहे पर प्रेत को बि जवाब नथो ॾे। वधीक कोशिश करण ते हू जंहिंमहिल असुर थी थो वञे, कुकड़ बांग ॾियणु शुरू था कनि त प्रेत हली वञे थो, छाकाणि त प्रभात जो प्रेत आत्माऊं पंहिंजनि कब्रुनि में लिकी वेंदियूं आहिनि। सभु मिली करे इहा घटना हेमलेट खे ॿुधाइण जी सोचनि था। ॿियो नज़ारो जंहिंमें दरबार में राजा क्लाडिस, राणी गर्टरूड, हेमलेट, लॉटर्स पोलोनिस ऐं ओफलिया ॿिया दरबारी वेठा आहिनि। बादशाह राणीअ खे थो चवे त असांखे प्यारे भाउ सां विछड़ण जो ॾाढो दुख आहे। पिण असांजो धर्म आहे त असीं इहो दुख सीने अंदरि सांडियूं। असांजी सारी प्रजा हुन लाइ लुड़क
ॻाढ़ींदी रहे, त बि असां अकुल जो कमु करे हुन जे सांभर सां गॾु पाण खे बि न विसारियो आहे। तूं अॻु मुंहिंजी भाॼाई हुईं ऐं हींअर मुंहिंजी पत्नी आहीं। हिन ज़ंगी मुल्क जी सल्तनत में हम शरीक राणी आहीं, जंहिंजी मूंखे ख़ुशी आहे। अलबत्त भाउ जे देहांत जो दुख अञा विसरियो न अथऊं, जंहिं करे असांजे नेरनि में ख़ुशीअ जी चमक सां गॾु ॻोड़नि जूं बूंदूं पिणु आहिनि। इन करे असांजी ख़ुशी ऐं ग़म यकसान था लॻनि। हिन शादीअ बाबति मूं तुंहिंजो पको पूरो रायो वरितो हो। तो मुंहिंजो अर्ज़ु ओनायो, इन लाइ आभारी आहियां। हाणे मां तोसां के वीचार वंडणु चाहियां थो, जिन जी तोखे अॻे ई ॼाण आहे। नौजवान फाटन ब्रास चवे थो त मुंहिंजे भ्राता जे देहांत पुॼाणा अहिड़ी थूम कोन्हे जो संदसि मुक़ाबिलो करियो। इन करे हू तंग करे रहियो आहे त असांजे सूरमे भाउ जेका एराज़ी संदसि पीउ खां खसी हुई सा वापसि करियूं। इहा ॻाल्हि रही हिते। हाणे तोखे हिन मुलाक़ात जो सबबु थो ॿुधायां। फाटन ब्रास जी इहा शरारत ॾिसी असां संदसि चाचे नार्वे जे हाकिम खे लिखियो। हू उन वक़्तु बीमार हो। पंहिंजे सिर हुन अॼाणप ॾेखारी। तंहिं हूंदे बि असां मजबूर कयोसि त पंहिंजे भाइटे खे लगाम हेठि रखे, ॿियो न त पंहिंजी हुकूमत पारां हुनखे का मदद न करे। हाणे कोजोल्स ऐं वोल्टेमार्ट मां तव्हांखे बादशाह जी शुक्र अदाई करण लाइ रवानो थो करियां। तव्हीं उते उहो ई की चइजो जो हितां उसण वक़्तु असीं तव्हांखे ॿुधायूं। हाणे वञी सफ़र जो संभारो करियो ऐं ही कार्ज करे पंहिंजे वफ़ादारी जो सबूत ॾियो। कोजोल्स ऐं वोल्टेमार्ट असीं इन्हनि कमनि में तव्हांजो पूरो साथ ॾींदासूं। इन जी असांखे ख़ातिरी आहे। हाणे असांजी दुआ सां गॾु तव्हांखे रुख़सत आहे। बादशाह लाइटर्स खां पुछे थो त तोखे हाणे छा खपे। जे तुंहिंजी घुर हूंदी वाजिब त ज़रूरु डेनमार्क जो सम्राट तोखे निराश न कंदो। कुझु न कुझु ॾेई तुंहिंजी मनोकामना पूरी कंदासूं। लाइटर्स राजा खे चवे थो त मां तव्हां खां फ्रांस वञण जी मोकल थो घुरां। तव्हांजे ताजपोशीअ जे जश्न में हाज़िर थियण लाइ मां हिते आयो हुअसि। उहो समाप्त थी चुको आहे। हाणे वरी फ्रांस जी यादि थी सताए। इन करे निहायत निवृत सां मां वञण जी इजाज़त थो घुरां। बादशाह उनखे इजाज़त थो ॾिए। ॿिए पासे मुंहुं करे राजा ऐं राणी पंहिंजे पुट हेमलेट जे तरफ़ ॾिसी चवंसि था त हाणे तूं ही कारो लिबास लाइ ऐं पंहिंजे पिता जे देहांत जे स्यापो तुंहिंजो सारा लाइक़ु आहे। लेकिन तोखे ॼाण हुअणु घुरिजे त तुंहिंजे अॿे ॾाॾे पिणु पंहिंजे जनम दाताउनि जो मौत ॾिठो ऐं को वक़्तु खेनि ओसारियो। अलबत्त इहो ग़म सदाईं लाइ सांडे विहण में सम्झ नाहे। अहिड़ो मातम मुड़ुस जे मुंहं ते नथो पवे। इहो ईश्वरी नियम जे उबतर आहे। दिलि जी कमज़ोरी ऐं दिमाग़ी सोच शक्तिअ जी हीनाई आहे। राणी ऐं राजा हेमलेट खे दुखी ॾिसी सम्झाइसि था त तूं हाणे कारो लिबास लाहे ऐं पंहिंजे राणी चवेसि थी त पंहिंजे चाचे खे ई तूं पीउ सम्झ। हुनखे पंहिंजे चाचे ऐं पंहिंजे माउ लाइ नफ़रत ऐं धिकार आहे, जेके पति जीअरे संदसि गिल ते गरम हवा जा झोका लॻण बि चाहींदो हो। उन जी मौत जे 2 महीननि अंदरि पंहिंजे ॾेर यानी हेमलेट जे चाचे सां शादी करे छॾी। पर हाणे करे बि छा थो सघे। ओॾी महिल दरबार में बर्नाडो फ्रांसिस्को मार्शल्स ऐं होरिशियो अचनि था ऐं हेमलेट सां मिलनि था।
होरीशियो हेलमेट जो सचो दोस्त आहे ऐं उन्हनि जो पाण में हिक ॿिए ते विश्वास बि आहे। इन करे होरीशियो प्रेत वारी ॻाल्हि हेलमेट खे ॿुधाए थो ऐं उन्हनि खे चवे थो त प्रेत जो रूप ऐं पोशाक तुंहिंजे पिता जहिड़ी आहे। हेमलेट अजब में आहे ऐं हू उन प्रेत सां मिलण लाइ सोचे थो। राति जो उन जॻह ते मिलण जो निश्चय था कनि जिते हुननि प्रेत खे ॾिठो हो। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं। सुभाणे इन खां अॻियां टियों नज़ारो जेको इन नाटक जो ॾेखारियो वियो आहे उन जे बारे में पढ़ंदासीं। महिरबानी।